अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां कहिड़े शहर का आहियो, कहिड़े ॻोठ का आहियो, महिरबानी करे कमेंट सेक्शन में इहो ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त सावल ख़ान पंहिंजे घरवारी ऐं पंहिंजे सौटनि सां ॻाल्हियूं कंदो, त जेको आहे इहो सभु भले इहो हसीना बेगम कमु करे रही आहे, पर इनखे हलाइण वारो रूंडो आहे। जॾहिं इहो सॼो कुझु मिल्कियत वग़ैरह हसीना बेगम जे हथ में अची वई त इहो जाबिर ख़ान खे बि हिकु गोली हणंदी। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जॾहिं जाबिर ऐं रूंडे पाण में ॿाहिरि वेंदा त जाबिर पहिरियां पंहिंजे सौट ऐं भाउ सिकू वारनि इन्हनि सौटनि खे बीहारे छॾींदो आहे। जीअं उहो उनखे ॿाहिरि वठी वेंदो आहे ॻाल्हाइण लाइ, उनखे उते जेको आहे सॾु कंदो आहे। पोइ रूंडे ॾियारी छॾाईंदा आहिनि ऐं रूंडे खे मार ॾींदा आहिनि, कुटको ॾियारे उनखे वापसि करे छॾींदा आहिनि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खां हसीना बेगम वटि ईंदो ऐं हसीना बेगम उनखे चवंदी, छा तो सावल ख़ान खे छॾे ॾिनो आहे, यानी अञा उनखे जेको आहे चुंगियूं ॾींदी त चवंदी तोखे सावल ख़ान वारनि खे ज़िंदा छॾणु न घुरिजे आहे, छो जो तो पहिरियां हिकु खून उन्हनि खे माफ़ु करे छॾियो आहे, ॿियो वरी तुंहिंजे भाउ खे हुननि मारियो आहे। छा इहा ॻाल्हि बि तूं विसारे छॾींदे? दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असां पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।